ज़िक्र कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौमी ऐं वफ़ाक़ी हुकूमत काफ लीग सां गॾु ऐं काफ लीग क़ौमी हुकूमत सां गॾु बीठल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक हुसैन जे घर पहुची काफ लीग जे सदर शुजात हुसैन, वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा, चौधरी शफ़ी हुसैन ऐं चौधरी सालिक हुसैन सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौमी ऐं वफ़ाक़ी हुकूमत मुस्लिम लीग काफ सां गॾु आहे ऐं मुस्लिम लीग काफ क़ौमी हुकूमत सां गॾु आहे। उन्होंने चयो त मुस्लिम लीग काफ जा ॿई वज़ीर असांजी हुकूमत जो अहम हिसो आहिनि। चौधरी शुजात हुसैन जो सियासत जो असासो आहे। उन मौक़े ते चौधरी शुजात हुसैन चयो त मुस्लिम लीग काफ क़ौमी हुकूमत सां गॾु बीठल आहे। काफ लीग पंहिंजो वाइदो पूरो निभाए रही आहे ऐं निभाईंदी रहंदी। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा जो चवणु हो त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु असांखे काबीना जो बाक़ाइदा हिसो बणजण ते मुबारकबाद ॾियणु आयो हो। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी बिजली जे फी यूनिट क़ीमत में ₹3.99 वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नेपरा जी पधराई में ॿुधायो वियो आहे त अप्रैल महीने जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली जी महांगाई कई वई आहे। नवां अघ जून महीने जे बिल्स ते लागू थींदा। प्राइस एडजस्टमेंट जो लाइफ लाइन वापेदारनि खां सवाइ डिस्कोर्स जे समूरनि वापेदारनि ते लागू थींदा। पधराई में चयो वियो आहे त CPPA जे बिजली अघनि में ₹5 फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त कई वई हुई। सुद समावरी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज शरीफ़ हिकु महीने में अटो, खंड ऐं गिह सस्तो करे छॾियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर अज़म जे साहंगे अटे वारी स्कीम खां पोइ साहंगे गिह जी स्कीम शुरू थी आहे। उन चयो त 2018 में पाकिस्तान में अटे जो अघु ₹35 फ़ी किलो हुयो। गुज़िरियल 4 सालनि में अटे जो अघु ₹35 फ़ी किलो मां वधी 90 खां ₹100 फ़ी किलो थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त यूटिलिटी स्टोर्स समेत सॼे मुल्क में अटे जे मयार ते बि समझौतो कयो वियो। अटो स्मगल कयो वियो। पहिरीं एक्सपोर्ट पोइ इम्पोर्ट अहिड़ी रीति क़ीमत वधाई वई। खंड बि पहिरीं एक्सपोर्ट कई वई ऐं पोइ इम्पोर्ट कई वई। उन जे अघ में वाध कई वई। हुन वधीक चयो त महांगाई जे वधंदड़ शरह खे नज़र में रखंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ यूटिलिटी स्टोर्स ते अटे जो अघु ₹400 फ़ी 10 किलोग्राम मुक़ररु करे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हीअ हुकूमत मुल्क जी बहितरीअ लाइ नाहे आंदी वई। मुल्क ते मढ़ियल अमरीकी ग़ुलामनि खे रूस खां तेल ख़रीदण जी ज़रूरत न आहे। हारी कन्वेंशन खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो आहे त भारत रूस खां 40% सस्तो तेल ख़रीद करे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत ₹25 करे छॾी आहे। अमरीका पंहिंजे पॉलिसियुनि ते अमल कराइण लाइ असांजे हीअ हुकूमत मढ़ी आहे। उन चयो त 2 महीननि में अहिड़ो छा थी वियो जो पेट्रोल ₹60 महांगो, बिजली ऐं गैस बि महांगी कई वई। 2 महीननि में जेका महांगाई थी उहा 3 सालनि में न थी आहे। उमेद आहे त जल्द नयूं चूंडूं थींदियूं। संदसि चवणु हो त मौजूदा हुकूमत खे नेब खे ख़तमु करे छॾियो ऐं हाणे FIA में पंहिंजा माण्हू लॻाए छॾिया आहिनि। हिन हुकूमत ईंदे ई हर शइ महांगी करे छॾी आहे। हारियुनि ते ध्यानु न ॾिनो वियो त फूड सिक्योरिटी जा मसइला थींदा। इमरान ख़ान चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर हमज़ा शहबाज़ ऐं मरियम सफ़दर खां हुकुम वठंदो आहे। उहे इलेक्शन कमीशन सां गॾिजी धांधली ज़रिए चूंडूं खटणु चाहिनि था। शहबाज शरीफ़ नेब जे मथां वेही रहियो आहे। कराची में तुर्क कंपनी अलबियारिक जे डायरेक्टर जमील शनौजाक ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सां मुलाक़ात कई आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमन चयो त कराची में चीनी बसनि खां पोइ यूरोपी मयार जूं बसूं बि ईंदियूं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन तुर्क कंपनी खे कराची में यूरोपी मयार इलेक्ट्रिक बसूं आणण जी बि आछ करे छॾी आहे। उन चयो त कराची हिकु मेट्रोपॉलिटन शहर आहे जंहिं में बहितरीन कारोबारी मौक़ा मौजूदु आहिनि। संदसि चवणो त सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां शहर में हज़ारें बसूं मोकिलण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। हुन चयो त कराची में रेड लाइन, ऑरेंज लाइन, पीपल्स बस सर्विस ऐं येलो लाइन सूदो ॿिया मनसूबा शुरू कया वेंदा। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर तुर्क कंपनी जे डायरेक्टर खे धाबे जी फ्री इकनॉमिक ज़ोन में मैन्युफैक्चरिंग प्लांट लॻाइण जी दावत ॾेई छॾी आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप समेत ॿियनि ऑप्शन्स ते तुर्क कंपनीअ सां कमु करण लाइ तयारु आहे। हुन चयो त उन सिलसिले में सिंध हुकूमत पब्लिक ट्रांसपोर्ट में सब्सिडी ॾियण लाइ पिणु तयारु आहे। शर्जील इनाम मेमन जो वधीक चवणु हो त पाकिस्तान ऐं तुर्की जा
बहितरीन लाॻापा आहिनि। हू चाहिनि था त तुर्की कंपनियूं सिंध जे पब्लिक ट्रांसपोर्ट सेक्टर में सीड़पकारी कनि। खैबर पख्तूनख्वा छिन आने वारे वज़ीर तैमूर सलीम झगड़ा माली साल 2022-23 लाइ 1332 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी आहे। खैबर पख्तूनख्वा असेंबली जे इजलास में सालियाने सूबाई बजट पेश कंदे नाणे वारे वज़ीर तैमूर सलीम झगड़ा चयो आहे त खैबर पख्तूनख्वा दहशतगर्दीअ जो शिकार सूबो हो, पर हाणे उहो सीड़पकारी जो मर्कज़ बणिजी वियो आहे। तैमूर सलीम झगड़ा चयो आहे त ईंदड़ माली साल लाइ सूबे जी बजट 1332 अरब रुपया रखी वई आहे। आबादी वारनि ज़िलनि जे ख़र्चनि जो काथो 1 अरब 30 करोड़ रुपया लॻायो वियो आहे। हुन चयो त वफ़ाक़ खे टैक्स रेवेन्यू जो काथो 570.90 अरब रुपया लॻायो वियो आहे, जॾहिं त वफ़ाक़ खां तेल ऐं गैस जी रॉयल्टी जे मद में 31 अरब ऐं क़बाइली ज़िलनि लाइ 208 अरब रुपयनि जी ग्रांट्स मिलण जो इम्कान आहे। सूबाई वज़ीर चयो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग लाइ 8 अरब 60 करोड़ रुपया ॾिना वेंदा, जॾहिं त सूबाई टैक्सनि जी मद में 85 अरब रुपया गॾु कया वेंदा। उनखां सवाइ 93 अरब रुपयनि जी परॾेही इमदाद बि बजट में शामिल कई वई आहे, जॾहिं त बजट में आमदनी जो काथो 212 अरब रुपया आहे। उन्हनि चयो आहे त सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 16% ऐं पेंशन में 15% वाध कई वई वञे। बजट में पघारनि लाइ 447.90 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन लाइ 107 अरब रुपया जारी कया विया आहिनि। उन्हनि चयो त पेंशन प्रोग्राम ख़त्म न कयो पियो वञे, पर पेंशन फंड क़ाइमु कया पिया वञनि ऐं हिन वक़्तु पेंशन फंड में नवां मुलाज़िम शामिल कया पिया वञनि। उन वधीक चयो आहे त हिन वक़्तु पेंशन फंड में नवां मुलाज़िम शामिल कया पिया वञनि। स्कीम जो नालो कंट्रीब्यूटरी पेंशन स्कीम हूंदो। नवनि भर्ती थियल सरकारी मुलाज़िमनि जे बुनियादी पघार जो 10% स्कीम में शामिल कयो वेंदो।